दड़ो में बलदियाती इलेक्शन की सरगर्मी में तेज़ी अची वई है। हाजी यार मोहम्मद सुमरो की अगवाणी में बलदियाती इलेक्शन में आज़ाद उम्मीदवार तौर बीहण जो ऐलान किया वियो है। महबूब न्यूज़ के रिपोर्टर अज़ीज़ सोलंकी मूजिब दड़ो में सीनियर सियासी अगवान हाजी यार मोहम्मद सुमरो तरफ़ां आज़ाद हैसियत में बलदियाती इलेक्शन विढ़ण जो ऐलान किया वियो है। मीडिया से ॻाल्हाईंदे सीनियर सियासी अगवान चयो त यूसी दड़ो ते आज़ाद पैनल की सूरत में पंहिंजा उम्मीदवार हाणे भरपूर कामयाबी हासिल कंदासीं। हिन चयो त असां हमेशह पीपल्स पार्टी सां गॾु रहिया आहियूं ऐं उन्हनि लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हिन भेरे असांखे नज़रअंदाज़ कयो वियो जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां पंहिंजे हक़नि ते ॿिए कंहिंखे हरगिज़ दाड़ो हणणु न ॾींदासीं। असांजा सभई उम्मीदवार सोभारा थी मुख़ालिफ़नि जी पत वाइखी कंदा। हिन चयो त संदन उम्मीदवारनि में ज़िले काउंसिलर की सीट ते अज़ीज़ सुमरो, चेयरमैन रियाज़ सुमरो, वाइस चेयरमैन लाइ इकबाल सुमरो, जनरल काउंसिलर ख़ान सुमरो ऐं मोहम्मद रहीम सुमरो खे बीहारियो वियो आहे।